तफ़सीली ख़बरुनि में बलिकार मिर्ज़ा ग्रुप पारां ज़िले बदीन में पानी जी खोट ऐं अवाम जे ॿियनि बुनियादी मसइलनि बाबति एहतिजाजी धरणे ऐं जलसे जूं तयारियूं ज़ोरो शोर सां जारी आहिनि। धरणे जलसे खे कामयाब करण लाइ मिर्ज़ा ग्रुप पारां मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं वार्डनि में कार्नर गॾिजाणियूं थी रहियूं आहिनि। इन सिलसिले में वधीक मालूमात वठूं था मिर्ज़ा ग्रुप जो चूंडियल काउंसलर ख़लीफ़ो तारिक अब्दुल्ला मेमण खां। जी तारीख़ साहब मुक़रर कयल 15 मई ते धरणे ऐं जलसे जूं मिर्ज़ा ग्रुप पारां कहिड़ियूं तयारियूं कयूं पियूं वञनि ऐं जलसे खे केरु ख़िताब कंदो? अस्सलाम वालेकुम, मेहरबानी जीअं 15 तारीख़ शाम जो 6 वॻे वारे मिर्ज़ा ग्रुप जो जेको आहे तो सम्झो प्रोग्राम आहे जिन मेन एजेंडा जेकी आहे असांजी प्रोग्राम में जीअं त असां वटि पाणी जे हवाले सां आहे ऐं पाणी जी उहो मरण लॻो आहे। हाणे त ॿाहिरां में माण्हू मरण लॻा आहिनि पर हिननि टे हथ इंसान जेकी आहे मौजूदा तौर हुकुमरान जेकी आहे उन्हनि खे कंहिं क़िस्म जो को एहसास कोन्हे। जॾहिं त वरी हिननि 13 तारीख़ वरी पंहिंजो जलसो बि मुक़रर कयो त पाणी जी परवाह हुकुमरान जमायत थी करे जेकॾहिं उहे ख़ुदि चवनि था त असां पाणी जो बहरान वग़ैरह तव्हांखे कंहिं क़िस्म जो एहसास कोन्हे त तव्हां ख़ुदि रोकियो असांजी भागीदारी कयो पर असांखे ख़बर पई आहे हुननि उहो प्रोग्राम कैंसिल कयो आहे। इंशाअल्लाह ताला 15 तारीख़ ते बदीन जो माण्हू जो रेफरेंडम साबित कंदा असां कंहिंसां गॾु असां मिर्ज़ा साहब सां गॾु इंशाअल्लाह ताला हिननि खे पूरी शिकस्त ॾींदासीं अची ऐं बदीन जो माण्हू जेको आहे मिर्ज़ा साहब जे इहे सम्झो त असांजो उहो सियासी सतह सालार आहे ऐं असां सभु हुन सां गॾु आहियूं। बदीन जे माण्हू इहो वचन कयो आहे त टोटल 15 तारीख़ ते जेको आहे तो असां इहो बदीन जो तमामु बहितरीन जलसो कंदा। उन सां गॾु अगरि जनरल इलेक्शन जेकी उनमें बि हिननि खे असां पूरी तरह शिकस्त ॾींदासीं ऐं इहो जलसो जेको असांजो आहे असांजो सतह सालार जेके आहिनि मोहतरम डॉक्टर गुफ्तार मिर्ज़ा और फरीदा मिर्ज़ा जिन खिताब कंदा उन्हनि जी अॻवानी में सॼो इहो तश्कील ॾिनी वई आहे ऐं इंशाअल्लाह ताला बदीन ज़िलो पर जेके बि माण्हू बदीन ज़िले जा आहिनि उहे सभु इन में शिरकत कंदा उन्हनि सभिनी जो इहो अहद आहे। ठीक है तारीख़ साहब हिकिड़ो ॿियो सवाल पुछंदो हलां कार्नर गॾिजाणी जे हवाले सां मिर्ज़ा ग्रुप पारां कहिड़ियूं तयारियूं कयूं पियूं वञनि? जीअं त असांजूं डेली बेसिस ते जेको हर वार्ड जे काउंसलर जो पंहिंजे पंहिंजे हिसाब सां उन्हनि जूं गॾिजाणियूं जी तश्कील आहे ऐं पंहिंजे वार्ड जे हिसाब सां सॼी माना कम्यूनिटी जेके वार्डनि में रहनि थियूं उन्हनि सां असांजा राब्ता आहिनि। असांजूं गॾिजाणियूं हलनि पियूं ऐं उन्हनि असांखे भरपूर सहकार जो यकीन ॾियारियो ऐं असां अहद कयो वियो आहे त असां भरपूर शिरकत कंदासीं छो त बदीन में हुकुमरान खे भॼण जो गस असां न ॾींदासीं।